बिरासटी में खबर ॾींदा हलो त बिरासटी शहर जे वार्ड नंबर 1 जे चना पाड़े में घर जी छित ते कम कंदे ओचितो बिजली जो करंट लगण सबब 2 ॼणा सख्त जख्मी थी पिया। जख्मियुनि खे फौरी तौर अस्पताल आंदो वियो, जिते नौजवान पुनल चना फौत थी वियो। ॿिए जख्मी नौजवान असदुल्ला खे तबई इमदाद ॾिनी वई। उन सिलसिले में फौती नौजवान पुनल चना जे वारसन आबिद चना, गुलाम शबीर ऐं ॿियनि ॿुधायो त असांजो फौती नौजवान फौज में ड्यूटी कंदो हो, जंहिंजी ड्यूटी कराची में हुई ऐं मोकल ते घर आयल हो। नौजवान घर अंदर बिजली जो कम कराए रहियो हो त ओचितो बिजली जी तारुनि मां 2 ॼणनि फौजी पुनल चना ऐं असदुल्ला नाइज खे करंट लॻो, जंहिं सबब 2 जख्मी थी पिया। जख्मियुनि खे फौरी तौर अस्पताल मुंतकिल कयो, जिते पुनल चना फौत थी वियो। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त अस्पताल में को बि डॉक्टर मौजूद न हो, जंहिं सबब पुनल चना तड़पी फौत थी वियो ऐं 1 ॼणो जख्मी आहे। हिननि आला इख्तियारनि खां घुर कंदे मुतालबो कयो त गफ़लत कंदड़ डॉक्टरनि खिलाफ कार्रवाई कई वञे। ॿिए पासे राब्ते ते अस्पताल जे MS भेरिया ॿुधायो त इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। अस्पताल में अमलो मौजूद आहे। नौजवान जो अस्पताल में लाश आंदो वियो हो, जंहिं जे फौत थियण जी तस्दीक बाद लाश वारसन हवाले कयो वियो आहे, जॾहिं त ॿिए जख्मी खे तबई इमदाद ॾिनी पई वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।